सिंध काबीना शहीद में नज़ीराबाद डिवीज़न में हद दख़लियूं ख़त्म करण लाइ ट्रिब्यूनल क़ाइम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नए माली साल में ट्रिब्यूनल लाइ बजट रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में वॾे क़ब्रिस्तान लाइ 500 एकड़ ज़मीन मख़सूस करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मलीर ज़िले जे दे मीठागर में क़ब्रिस्तान लाइ ज़मीन मख़सूस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ब्रिस्तान जी एराज़ी मकानी खाते हवाले करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी खे फ़ाल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध काबीना फैसल मलिक खे फिनांस एंड पॉलिसी जो मेंबर मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध काबीना शहीद में नज़ीराबाद डिवीज़न में हद दख़लियूं ख़त्म करण लाइ ट्रिब्यूनल क़ाइम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नए माली साल में ट्रिब्यूनल लाइ बजट रखण जो फ़ैसिलो कयो वियो। कराची में वॾे क़ब्रिस्तान लाइ 500 एकड़ ज़मीन मख़सूस करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मलीर ज़िले जे दे मीठागर में क़ब्रिस्तान लाइ ज़मीन मख़सूस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ब्रिस्तान जी एराज़ी मकानी खाते हवाले करण जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी खे फ़ाल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध काबीना फैसल मलिक खे फिनांस एंड पॉलिसी जो मेंबर मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सिंध काबीना शहीद में नज़ीराबाद डिवीज़न में हद दख़लियूं ख़त्म करण लाइ ट्रिब्यूनल क़ाइम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नए माली साल में ट्रिब्यूनल लाइ बजट रखण जो फ़ैसिलो कयो वियो। कराची में वॾे क़ब्रिस्तान लाइ 500 एकड़ ज़मीन मख़सूस करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मली ज़िले जे दे मीठागर में क़ब्रिस्तान लाइ ज़मीन मख़सूस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ब्रिस्तान जी एराज़ी मकानी खाते हवाले करण जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी खे फ़ाल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध काबीना फैसल मलिक खे फिनांस एंड पॉलिसी जो मेंबर मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी, आगाह कजो। बिल्कुल मारवी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि जेको सूबाई काबीना जो अहम इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर, सलाहकार, ख़ासि मददगार, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया जेके अमलदार उन्हनि शिरकत की। इजलास में 25 नुकाती जेका एजेंडा आहे उन ते गौर वीचार जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ जेके एजेंडा आहिनि उन्हनि जी मंज़ूरी जेका आहे उहा हासिल कई थी वञे। काबीना तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां अरबें रुपया जेके मंज़ूर ॾिनी आहे, जंहिंमें हैदराबाद कोर्ट जी विच में सिंधु जे मथां नए पुल जी डिज़ाइन जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहिड़ी तरह सां नए पुल जी इंजीनियरिंग डिज़ाइन जे हवाले सां 147.2 मिलियन रुपया जेके मुख़्तस कया विया आहिनि। नओं पुल सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खे मिलाइण जे हवाले सां जेको ट्रैफ़िक जी आमदरफ़्त में वॾी सहूलियत साबित थींदो ऐं सिंध काबीना कराची जी जेका रोडनि जी बहाली जे हवाले सां 6.5 अरब रुपया जेके आहिनि उहे मंज़ूर कया आहिनि। KMC खे 24 टाउन्स में जेके रोड इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उनजी बहितरी जे हवाले सां जेके आहिनि उहा रक़म जेका आहे उन में जेका अॻिभराई कंदे मंज़ूरी ॾिनी आहे। फंड जारी कया आहिनि। रोडनि जी मरम्मत जल्द शुरू करण जे हवाले सां फौरी फंड जेके आहिनि उहे वॾे वज़ीर हिदायत कई जारी कया वञनि। काबीना कराची शहर में S3 मनसूबे जे हवाले सां 2 अरब रुपया उहे मंज़ूर कया आहिनि। हारूनाबाद में STP1 जो जेको पहिरियों मरहलो उनजी जेका मुकमल थियण जे हवाले सां तकमील थी सघंदी ऐं काबीना लाड़काणे में नेकाली जो जेको निज़ाम आहे उनखे बहितर करण जे हवाले सां 4 अरब रुपया, अदालती निज़ाम जी जेका डिजिटाइज़ेशन आहे ज़िलई सतह जी उनजे हवाले सां 48.9 मिलियन रुपया, जदीद तौर अवामी सहूलियतुनि जी फरहमी जेका इन हवाले सां न सिर्फ़ु अदालती निज़ाम में बहितर थींदी, इहा रक़म मंज़ूर कई वई आहे। मोरो में 4 नयूं अदालतूं तामीर थींदियूं, जंहिंमें 432.597 मिलियन रुपया मंज़ूर कया विया आहिनि। दादू में PIB लॉ कॉलेज जेका आहे उहा उन जे हवाले सां 25 मिलियन रुपयनि जी ग्रांट मंज़ूर कई वई आहे। ग़ुलाम मोहम्मद मेडिकल कॉलेज इस्पताल सखर में 50 बिस्तरनि ते बदल ट्रामा सेंटर जे हवाले सां 635.48 मिलियन रुपया मंज़ूर कया विया आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां जेका ट्रामा एमरजेंसी रेस्पॉन्स सेंटर आहे उनजे हवाले सां सखर में तिबी सहूलियतुनि में बहितरी ईंदी। त सखर में ट्रामा सेंटर जून 2026 ताईं फ़हाल बनाइण जे हवाले सां वॾे वज़ीर हिदायतूं कंदे हुकुम जारी करे छॾिया आहिनि। काबीना उमरकोट में यतीम खाने जी क़याम जे हवाले सां 80 मिलियन रुपया मुख़्तस कया आहिनि। सेंट पेट्रिक हाई स्कूल कराची में ECCE ब्लॉक जेको आहे उन जे हवाले सां 90 मिलियन रुपया मंज़ूर कया विया आहिनि। ऐं जॉब पोर्टल जे हवाले सां 86.535 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। वॾे वज़ीर AI जे वाधारे जे हवाले सां इंडस AI वीक 2024 मुनक़िद करण जे हवाले सां मंज़ूरी ॾिनी आहे। इहो जेको इंडस AI जेको आहे AI वीक आहे उनजे थियण सां न सिर्फ़ु नौजवाननि में AI जे वाधारे जे हवाले सां नवां जेके ॾस उहे इख़्तियार कया वेंदा
7 डेवलपमेंट अथॉरिटी जी बकाया हुन जी अदायगी जे हवाले सां 615.7 मिलियन रुपया मंज़ूरी न विया आहिनि। SDA फंड जी मंज़ूरी खे सख़्त तंज़ीम जे मंसूबे सां मशरूत कयो वियो आहे। नई भर्तियुनि ते पाबंदी हूंदी। 421 मुलाज़िम जेके सरप्लस पूल में शामिल करण जे हवाले सां मंज़ूरी ॾिनी आहे काबीना। ऐं काबीना इंतिहा पसंदी जे ख़ात्मे जे मर्कज़ सेंटर फॉर एक्सीलेंस जे हवाले सां 42.86 मिलियन रुपया मुख़्तस कया आहिनि। काबीना हैदराबाद में कब्रिस्तान जे हवाले सां 252.206 मिलियन रुपया मंज़ूर करण जी जेका मंज़ूरी ॾिनी आहे। ऐं कासिमाबाद में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी पाइपलाइनूं विछाइण जे हवाले सां 800 मिलियन रुपया मंज़ूर कया विया आहिनि। 6 MGD जेको राजपूताना वाटर ट्रीटमेंट प्लांट जे हवाले सां वाह मां पाणी जी फराहमी जे हवाले सां लाइन विछाई वेंदी। कासिमाबाद हैदराबाद जेको चौक अंडरपास ऐं लिंक रोड जे हवाले सां 0.8 अरब रुपयनि जी जेका मंज़ूरी ॾिनी आहे। लतीफ़ाबाद में स्पोर्ट्स कम्प्लेक्स जी तामीर जे हवाले सां काबीना 50 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी। हैदराबाद में शेख अयाज़ रोड सिंध म्यूज़ियम खां अली पैलेस पंपिंग स्टेशन ताईं उनखे वेकिरो करण जे हवाले सां मंज़ूरी ॾिनी आहे। शेख अयाज़ रोड जे वाध सां नेकाली निज़ाम जी बहितरी ते बि रक़म ख़र्च थींदी। उन जे हवाले सां पिणु 1 अरब 20 करोड़ रुपया मंज़ूर कया विया आहिनि। गुडू चौक खां या अली कॉलोनी ऐं बज़रिया जेको मीर फतेह कॉलोनी ड्रेन नाले जी तामीर थींदी। उन जे हवाले सां पिणु 90 लख रुपया काबीना जेका उहा मंज़ूरी ॾिनी आहे। अहिड़ी तरह सां काबीना जेका अदावतुनि जे ख़ात्मे जे हवाले सां ट्रिब्यूनल क़ाइमु करण जे हवाले सां मंज़ूरी ॾेई छॾी आहे। त अदावतुनि जे ख़ात्मे वारो एक्ट 2010 उनखे बि मौसूर नमूने सां नाफ़िज़ करण जे हवाले सां ट्रिब्यूनल जोड़ियो वेंदो ऐं अहम क़ानूनी जेका अॻिभराई जे हवाले सां जेका आहे उन में बहितरी ईंदी। अहिड़ी तरह सां नए साल 2026-27 में ट्रिब्यूनल जे बजट मुख़्तस करण सां जेके बहितरी थींदी। उन में ख़ासि तौर ते अहम क़ानूनी अॻिभराई तरमीमुनि जे तहत जेको दायरा अख़्तियार उहो ज़िले डिवीज़न सतह ते मुंतक़िल थींदो। सिंध पब्लिक प्रॉपर्टी जेका अदावतुनि जो ख़ात्मो एक्ट 2010 आहे उनखे मौसर नमूने सां लागू करण में आसानी थींदी। सिंध हाई कोर्ट जे सलाह सां प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि जी मुक़ररी अमल में शुरू कई वेंदी। काबीना कराची में मेगा कब्रिस्तान जे हवाले सां 500 एकड़ ज़मीन मुख़्तस करण जे हवाले सां मंज़ूरी ॾिनी आहे। सूबाई दारुल हुकूमत में माण्हुनि खे तदफ़ीन करण जे हवाले सां जॻहियुनि जी ज़रूरत खे नज़र में रखंदे फ़ैसिलो कयो वियो। मलीजे जे मेठा घर में कब्रिस्तान जी ज़मीन मुख़्तस कई वेंदी ऐं मेगा कब्रिस्तान जे हवाले सां ज़मीन जी मालियत फी एकड़ 13.5 मिलियन रुपया यानी 6,750 मिलियन रुपया मुक़ररु कई हुई ऐं राज़ी मकानी खाते जे हवाले कई वेंदी। काबीना हवाले सां मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी खे फ़ाल करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं फैसल मलिक खे मेंबर फाइनेंस एंड पॉलिसी मुक़ररु करण जे हवाले सां मंज़ूरी ॾिनी आहे। काबीना सिंध डेवलपमेंट एंड मेंटेनेंस ऑफ इंफ्रास्ट्रक्चर सेस तरमीमी एक्ट जेको 2026 आहे उन जी अॻिभराई जे हवाले सां जाइज़ो वरितो ऐं डिघे अरिसे खां जारी क़ानूनी जेके मसइला आहिनि उनखे हल करणु ॾींदो। 132 दरख़्वास्त गुज़ारनि सां जेको मामले जे हल जे हवाले सां मुआदे सही कई वेंदी ऐं 18 अरब रुपयनि खां वधीक जेका रक़म आहे बैंक गारंटी केस थी वेंदी थी चुकी आहे। इन हवाले सां काबीना इजलास खे आगाही ॾिनी वई ऐं ॿुधायो वियो त केस वापसि थियण सां ऐं मामिलो हल थियण सां आख़िरी तारीख़ 23 अगस्त 2026 ताईं वधाई वई आहे ऐं बकायूं जेके आहिनि किस्तुनि अदा करण जो फ़ैसिलो जुलाई 2026 अक्टूबर 2026 ऐं जुलाई 2027 ताईं 15% फ़ी किस्त जे हवाले सां अदा करण जे हवाले सां काबीना फ़ैसिलो कयो आहे। बाक़ी रक़म 2028 में टिमाही किस्त अदायगी जे ज़रिए शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं जल्द जेका अदायगी करण खे घटि शरह यानी 0.80 शरह जी जेका फ़ीसदी सहूलियत जेका उहे मुयसरु थींदी। सिंध काबीना अवामी रिलीफ फ़ैसिलो वठंदे पीपल्स मोटरसाइकिल फ्यूल सब्सिडी प्रोग्राम उन में वाध करण जी मंज़ूरी ॾिनी ऐं पीपल्स मोटरसाइकिल फ्यूल सब्सिडी प्रोग्राम 31 मई 2026 ताईं वधायो वियो आहे। फ्यूल सब्सिडी जे मद में मई जे हवाले सां 2 अरब